हिक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। कराची में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई जंहिंमें वॾोहारी गिरफ़्तार कया विया, 10 वाटर टैंकर हथ कया विया आहिनि। तर्जुमान रेंजर्स मौजूद मदीना कॉलोनी ऐं सादी टाउन में कार्रवाई दौरान ज़ाहिद ख़ान ऐं राहिल अहमद खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु अदद पिस्टल, मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल बरामद कई वई आहे। तर्जुमान रेंजर्स मौजूद ॿी कार्रवाई में माड़ीपुर में गैर कानूनी तौर पाणी चोरी करे सप्लाई कंदड़ 10 वाटर टैंकर बि तहवील में वरिता विया आहिनि। तर्जुमान मौजूद गिरफ़्तार जवाबदारनि खे पुलिस ऐं 10 वाटर टैंकर वाटर बोर्ड अख़्तियारनि हवाले कया विया आहिनि। तर्जुमान रेंजर्स मौजूद कराची शहर में मुनशियात फरोश, स्ट्रीट क्राइम धाड़नि ऐं पाणी चोरी रोकण ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। कराची में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई ॾोहारी गिरफ़्तार कया विया, 10 वाटर टैंकर हथ कया विया। तर्जुमान रेंजर्स मौजूद मदीना कॉलोनी ऐं सादी टाउन में कार्रवाई दौरान ज़ाहिद ख़ान ऐं राहिल अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई जंहिंमें वॾोहारी गिरफ़्तार करे 10 वाटर टैंकर हथ कया विया आहिनि। तर्जुमान रेंजर्स मौजूद मदीना कॉलोनी ऐं सादी टाउन में कार्रवाई दौरान ज़ाहिद ख़ान ऐं राहिल अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु अदद पिस्टल, मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल बरामद कई वई। तर्जुमान रेंजर्स मौजूद ॿी कार्रवाई में माड़ीपुर में गैर कानूनी तौर पाणी चोरी करे सप्लाई कंदड़ 10 वाटर टैंकर बि तहवील में वरिता विया आहिनि।